चूंडको में भी मुहर्रमुल हराम जे आमद जे सिलसिले में तैयारियूं उरूज ते पहुतल आहिनि। इमाम बारगाहनि में रंग रोंगन या हार सिंगार जो सिलसिलो तेज़ी सां कयो वियो आहे। तॾहिं त मुख़्तियारकार नाराजी ऑफिस में मुख़्तियारकार मोहम्मद कासिम दांदू, टाउन ऑफिसर मोहम्मद यूसुफ शेख, सोरा पुलिस पारां शिया उलमा काउंसिल जे अॻुवाणनि ऐं मोमिननि सां गॾिजाणियूं कयूं वयूं। जंहिंमें अमन अमान जी ब्रीफिंग ॾिनी वई ऐं मसइला मालूम कया विया। जॾहिं त टाउन ऑफिसर मोहम्मद यूसुफ शेख पारां मातमी रूटनि ते सफ़ाई ऐं लाइटिन लॻाइण जो पिणु यकीन ॾियारियो वियो। शहर में सहूलतुनि लाइ अलमन ऐं बेरकूं वग़ैरह ख़रीद करण लाइ स्टाइल पिणु लॻाया विया। हाणे खणी पिया वञूं कलर वारे उस्ताद वटि, हिन ते नक्शा डिज़ाइनियूं गुल रखंदो, उहो मां वरी उन खां तयारु कराए हिनखे सुठो आहे कपिड़ा बैरक पाराए गुल सिंगार कराए पंहिंजी ड्यूटी ॾींदासीं। जीअं आलम पाका या झूला वग़ैरह असां सिंगारींदा आहियूं, उहे तयारियूं असांजूं ज़ोर ऐं शोर सां हली रहियूं आहिनि। पिराणो पतन थी वियो, नारा गेट थी वियो, ट्रेड थी वियो, कोट बंगले खां थी विया, या हिते जेके बि आसपास जा इलाइक़ा आहिनि उहे सभु गॾिजी करे हिन मरकज़ी इमाम बारगाह में हिते गॾु थी करे आज़ादारी कंदा आहियूं। असां इमाम बारगाह लाइ असां बैरकूं वठण आया आहियूं हितां। हीअ गुल जेके ॾिसो था पिया, जीअं हर साल अगरि वठंदा आहियूं, हिन साल बि असां वठण आया आहियूं। सामान तव्हांजे साम्हूं लॻो पियो आहे, ख़ूबसूरत आहे, बहितरीनु आहे। मौला जे मञण वारनि खे इहा ई गुज़ारिश आहे, मौला जो मातम वधंदो रहे, ॾींहों ॾींहुं अदादार वधंदी रहे, को मसइलो कोन्हे। जेकॾहिं 5 रुपया आहिनि न आहिनि त बि सामान खणी असांजी वधि में वधि इहा ई कोशिशि रहंदी, उन्हनि खे सस्ते रेट ते प्रोवाइड कयूं सामान, जीअं उन्हनि खे मौलानि खे का बि तकलीफ़ न अचे। तव्हां इंतिज़ामिया ऐं शिया उलमा काउंसिल जे अॻुवाणनि ऐं मोमिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इमरान अली मला सां गॾु ख़ालिद मला, सिंध टीवी।